खाने जाने म्युनिसिपल जी ढेरी पे तो खणी खाने। अरे ने भागा काडे तो खणी मां त जेरो आ काडे तो खणी। अरे हे तो ना जेरो आ ए कुरान जी मार पोई मारे विधुई को न थो मरी नक जो डाढो तू थो मरी। अरे नवाज़ू नक जा डाढा मानू जेरा रहंदा आहिनि छा? हा जीअं पाण वारो रेस गुलन गुटकाई तव्हां कुछ मुखे चयो? हा तुझी सारा पिया कयूं रेस। खण कमदार टोपी वोपी खण। हा का बाह त कान भगिया न अचे। टोपी पा टोपी जी इज्जत आ टोपी पा। एक धक्काड़ में पातर आ रे। रेस जुल्म थियो गजब थियो कहर थियो। अरे हेडे ये मेरी भुल में मोचड़ो लगो थई त चई थो वडो जुल्म थी वा। या गाल ना है रेस। अरे कमदार हे तुझे कपड़न की छा थियो आ? शायद तू इन्हे के जुल्म पे तो चवी मां ने समझो शायद मेकअप करे आयो है। रेस पक्का साहब बियांदा पातर खाई आयो छई। अरे मुजो कमदार भी हंदा पातर खाए सवाल ही पैदा कोने। अगर कमदार कहजो आ वडेरे जो कमदार आ गुलन गुटकाई जो। हा बोतार ता फलियनो से पातर पर बेहदा पातर खाई अचे यो मुखे सुठो कोन थो लगे। अरे हाने तू या फक बंद कर। हा मां तो बकवास बंद तो कया पर हिन रेस के भी तो चो न। रेस हाने या तू भी बकवास बंद कर। अरे हेडे मां बकवास तो कया न बाबू तू तो मुझो पो आई या बकवास कंदो आई। शाबाश हाने तू मुखे यो बुधा तुजी या हालत कह कई आ छो थी आ या गाल मुखे बुधा पक्की करे गाल बुधा। बाबा पानी हाँ छाखू कोडरू डाटा बेलचा किना कमदार सच्चाई गुछार तुन में गालाई। थोड़ी घणी हिम्मत करण सां मकसद मिली वेंदो आ। हाणे हलो पंहिंजूं ज़मीनूं संभालियो पंहिंजे हिसे जो पाणी खणो। लगे तो रेस के खबर ही काने। हाणे भली ख़बर पयसि हू ईंदो त मां हुन जो वात बंदि करे सघां थो। कीअं तोखे छो ॿुधायां उन वक़्तु ॾिस मां छा थो कयां। हाणे त पुलिस ईंदी न उन खे बि मुंहुं ॾेई ईंदासीं। पुलिस त कान पई अचे होॾे ॾिसो गुलन गुटकाई पियो अचे गुलन गुटकाई। तव्हां परेशान न थियो अचण ॾियोसि हिन खे अचण ॾियोसि। भला हिकिड़ो वॾो थो करे ॾेखारियांव था बसि कयो। आयो अॼु जो वतायो लाड़ो तरफर वार बुधो विच सरे पार वार बुधो पंहिंजा कख विसारियो मतां देस वारा परदेसी बुधो। मां तव्हांखे चयो हो न वात बंदि करे छॾींदुसि। हाणे ॾिसो कीअं वात बंदि थी इहो अथव गुटके जो कमाल हिननि जो ज़वाल। बताओ कि कालू जी झग करे वियो न छॾियां साहब पर गुटको जो नहीं त वरी खुशी आ। रेसे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हाणे ॻाल्हाइजांइ न ॾाढा पातर खाईंदे ॾाढा। आयो अॼु जो वतायो लाड़ो तरफर वार बुधो विच सरे पार वार बुधो पंहिंजा कख विसारियो मतां देस वारा परदेसी बुधो। साहब अरे वरी छा थियो रिकार्ड में खंड लगो आ छा? साहब पंहिंजे बचड़न जे पेट ते लत अची वई आ। अरे तोखे घणा ॿार आहिनि? छा ॿुधायां साहब शर्म थो अचे। ॿुधाए बि खणी हरू भरू शर्म थो अचई। साहब तुंहिंजी भाॼाई पंहिंजे 7 ॿारनि सां गॾु ध्यान तलब थी वई आहे। अरे मूंखे भाउ ई कोन्हे त भाॼाई किथां ईंदी? साहब आउं पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि थो कयां उहा बि त तव्हांजी भाॼाई थी न। छा अच्छा माना उन जी ॻाल्हि थो करीं। जेकॾहिं हू पंहिंजे 7 ॿारनि सां गॾु पंहिंजे अश्क सां फरार थी वई आहे त पोइ बच्चा किथे बुख मरंदई? साहब तुंहिंजा बच्चा त मुंहिंजा बच्चा थिया न।
पर यार मूंखे त औलाद ई कोन्हे। तुंहिंजी ज़ाल 7 ॿारनि समेत आशिक सां फरार थी वई, पर तूं त यार वॾो भागन वारो आहीं। मुंहिंजी ज़ाल त अकेले सिर्फ़ फरार थियण लाइ तयारु न आहे। साहिब तव्हां छा पिया चओ? अदा निभागीअ रत करे छॾियो आहे। भला ॿुध, तुंहिंजे नज़र में का सनड़ी सुहिणी छोकिरी नज़र में आहे? तव्हां बकरीअ जी ॻाल्हि पिया कयो या मेह जी? अड़े छोकिरीअ जी ॻाल्हि थो कयां, छोकिरीअ जी। साहिब शादी कंदसि या इश्क? इश्क कंदो सदा, शादीअ खे बाहि ॾे। हा, हिकु सुहिणी मनमोहणी हरणी जी अखियुनि जहिड़ी सफ़ा डेल जहिड़ी मुंहिंजी नज़र में आहे। अड़े वाह दारोगा, तूं त को वॾो कम जो माण्हू आहीं। हुन सां ॻाल्हाए। ऐं हा, हाणे ॿुधाए कहिड़ो मसइलो आहे? साहिब ॻोठाणनि पाणी लोढ़े छॾियो आहे। हली पिया पाणी लोड़ीनि। हाणे इहो कमु रेस जो आहे। मुड़ुसु माण्हू थिए थो या भाड़ियो। कमदार रेस देर कई आहे कि थिए ॻोठारा पादर पिया आणनि से। अरे निभागा, रेस शींहं आहे शींहं। शींहं सदाई पादर हणंदा आहिनि, खाईंदा न आहिनि। अरे ख़बर कोन अथई गुज़रियल भेरण केबिन वारे गुटकनि जा पैसा घुरण था पादर कोन आयासीं। बसि हाणे बसि, रेस जी कची कान कबी। आहे त पाल जो भाड़ियो, हली पियो पादर खाए। पर चवंदासीं त सही न त ठणी आयो आहे। माना त चापलूसी कबी, न रुगो चापलूसी पर चमचागिरी बि कबी। सम्झो इहो धंधो त यार मूंखे बि सेखार न। छो? मूंखे शाइरी जो किताब छपाइणो आहे। त पोइ ठीकु आहे, जीअं न मां चवां न त पोइ ईअं मुंहुं जी कापी कंदो रहो। कमदार जी बोतार। अरे हा पाण वारी बंदूक किथे आहे? बाबल साईं, बंदूक त ख़राब थी पई, उहा त मिस्त्री खे ठाहिण लाइ ॾिनी। वॼाए छॾी यार कमदार, सफ़ाई वॼाए छॾी। ओ बाबा, वॼाईंदा मंगण हार, को मां मंगण हार थोरा ई आहियां जो वॼाए छॾियमि। अरे कमदार ॻाल्हि ॿुध, ही मज़ाक जो वक़्तु न आहे। तूं मज़ाक पियो थो करीं। ओ बाबा, आउं मश्करो थोरा ई आहियां। चलो ठीकु आहे, बंदूक न आहे त पिस्टल खणी आ, पिस्टल। बाबा तव्हां पिस्टल सां शिकार कंदो छा? हाँ, पर कंहिंजो? एडवांस टेलीकॉम की वारंटी के साथ वीवो एडवांस से 210 लेवल है बॉस। Vivo Mobile, take control. इन्हनि सभिनी जो जे मुंहिंजो पाणी लोढ़ियो आहे न छॾींदो सान। अरे निभागा, मूं तोखे चयो त चापुली थी करे, तूं वरी रेस खे सच पियो थो चवीं। तोखे ख़बर कोन्हे रेस सच बर्दाश्त न आहे कंदो। अरे कमदार, पिस्टल खणी आ, अॼु खून थींदा। हिकु बुखिया ॿियो हिननि जा नाल ई ॾुखिया। वाह वाह, केतिरी पुटु वाह। अरे अरे, इहो छा थो चवीं? बाबा साईं तव्हांजी चापुलूसी पियो कयां। इहा चापलूसी मूंखे बि ॾाढी वणंदी आहे। हा हा, मां बि चापुलूसी कंदे कंदे गॾ खे घोड़ो चवणु सिखी वियो आहियां। तव्हां बि त हाणे पादर खाई आया हो, पोइ बि चवां थो त पादर हणी आया हो। हा बाबा, हींअर ई हुन सुहिणी मनमूनी सां मिलियो पियो अचां। केरु सोणी? बाबा, मुंहिंजी नई थियण वारी मां ऐं तव्हांजी कुंवार। हा, तो हुनखे मुंहिंजे बारे में चयो? हा बाबा, उहा राज़ी आहे ऐं उहो चयो बि त मोर मूंखां उमिरि में कुझु वॾो आहे। त पोइ छा थी पियो, हू सुहिणो ई कमाईंदड़ त आहे न। ईअं चयईं? हा, मुंहिंजे बाबा जी शादी थींदी ऐं मां शादी जे निकाह जो शाहिद थींदुसि। मुश्ताक पुट। जी बाबा साईं। ए मिया, तूं केॾो न सुठो आहीं। बाबा, तुंहिंजो पुट आहे, को कांव जो बचो थोरी आहे। केड़ियो तू गालियो लले? ए माई, खास किस्म जूं ॻाल्हियूं आहिनि, तोखे कोन ॿुधाए ॾियूं। समझा थी, सब समझा थी। शरीफा जूं ॻाल्हियूं पियूं थियनि न। हा, थियनि पियूं। पोइ तूं छा कंदी है? इन जो मतलब त ॿी शादी ज़रूर कंदे? हा। ठीकु आहे, जेकॾहिं तूं ॿी शादी तो करी त मां बि ॿी थी शादी कयां। ए निभागी, तूं ॿी शादी कंदी है, तोखे इहा ॻाल्हि कंदे शर्म कोन थो अचे? ॿी शादी कंदे तोखे शर्म नथो अचे?
ए माई मां मर्द हाँ मर्द 4 शादियूं करे सघां थो। त मां बि ॿी शादी करे थी सघां तोखां तलाक वठी। अम्मा तू समझण जी कोशिश कर, बाबे के छॾे ॾे, भली ॿी शादी करे। अम्मा घर जी वॾी तूं हूंदी है, शरीफा ते बादशाह वांगुरु हुक्म हलाइजा। हाँ इते रखीस न। ठीकु आहे मां राज़ी आहियां। शाबाश। ठीकु आहे पोइ त तुंहिंजो संग मां वठण वेंदसि। ए वाह मुंहिंजा मोला वाह, ही त अजब रंग रची विया। हीअ निभागीअ मां सभागी कीअं थी वई? बाबा साईं तो वटि कुझु पैसा हूंदा? पैसा? हाँ हा हा खोड़ पैसा। केतिरा पैसा खपनि? यही बाबा कुछ 1000 खन। ए सुखा तोखे न रखण लाइ जेके पैसा ॾिना हम उतां हिकिड़ो 1000 मुश्ताक पुटड़े खे ॾीस। अच पुट त ॾिए। अम्मा बाबे के बेवकूफ बनाए पैसा करण जो ई रस्तो ॻोल्हियो अथमि। मां बि सम्झी वई आहियां तॾहिं त हा कई बताया अॼु तूं मूंखे ईअं छो ॾिसी रहियो आहीं? रेशमा अॼु तूं मूंखे ॾाढी सुठी थी लॻी। हलो कूड़ा। रेशमा मां त कूड़ो आहियां पर तुंहिंजी सूंहं त सची आहे न। तूं जॾहिं मूंसां शादी नथो करणु चाहीं त पोइ इहे ॻाल्हियूं छो थो करीं? तोसां प्यार कयां थो, बाक़ी शादी उहा बि कंदासीं। मूं सोचियो त भला दरवेशी रूप छॾियूं, आम माण्हू वारी ज़िंदगी गुज़ारियूं। छो? औरत जो हुस्न घणनि दरवे सिफ़त इंसाननि खे आम माण्हू बणाए छॾींदो आहे। ॾिस बुले शाह कीअं चेरियूं ॿधियूं, यार जे ख़ातिर नचियो। चङो चङो हाणे हल हितां त केरु ॾिसी न वठे। उन सां छा थींदो? असांखे कारो कंदा छा? बदनाम थींदासीं। चरी छोकिरी माण्हुनि खे ख़बर आहे त नंढे लाइ खां तूं मुंहिंजे नाले थली, पोइ ख्वार छाजे लाइ कंदा? माण्हुनि खे त तमाशो खपे न। अमां खे अचण ॾे, ही तमाशो हमेशा जे लाइ ख़त्म करे तोसां शादी करे छॾींदुसि। बस हलिया हलिया। हाणे ईंदो मज़ो मता खे ख्वार करण में। ही दरवेशी रूप करे वर्ते तो ॻोठ जे छोकिरे सां कचहरियूं कंदो। हा हाणे यादि आयो, इंजीनियर साहब खे अहिड़ी मन मुणी सुहिणी छोकिरी जी ज़रूरत आहे। वञी इंजीनियर साहब खे वठी थो अचां, अची ॾसियांसि थो। निभागो दारोगो दोसन ॾाढो थो इंतज़ार कराए। असां कंहिंजी ज़ुल्फनि जो असीर थियण था चाहियूं ऐं ही गुम। साहब जो ख़ैर? अड़े ख़ैर वरी किथे आहे? असांजे अंदर में इश्क जी बाहि थी भरे। तव्हांजी बाहि ते पेट्रोल त हरण आयो आहियां साईं। पेट्रोल? न न तव्हांजी इश्क जी बाहि ते पाणी हरण आयो आहियां साईं, पाणी। अड़े कुझु ॿुधाईंदे बि या रुॻो पियो पेट्रोल हारींदे? बाबा हिकु हसीन महजबीन ॾिसी आयो आहियां जेका अकेली अकेली मट मथे ते रखी शाख तां पाणी भरण वेंदी आहे। हा हा बाबा साईं। ही वरी बिस्त में खचर किथां आयो? इश्क में अक्सर रुकावटूं ईंदियूं आहिनि बाबा साईं। रेस तव्हां रोई रहिया आहियो या ॻाए रहिया आहियो? रोई रहियो आहियां इंजीनियर साहब। मुंहिंजो मक़सदु आहे ॻाए रहियो आहियां। न न रोई रहियो आहियां पर सुर तार में। सम्झी थो पाण सुरीलो आहीं। भला तव्हांजे रोइण जो सबबु मालूम करे सघां थो? माण्हू शाख जो पाणी लोढ़े विया आहिनि, मुंहिंजो सॼो फसल सुकी वियो। पोइ तव्हां उन्हनि खे कुझु बि न चयो? कंहिंखे कोन चई सघियुसि। हुननि पाण में ॿधी कई आहे। हिकु बुखिया ॿियो हुननि जा नाला ई ॾुखिया साहब। पोइ असां छा कयूं? सूबेदार खे हलो करे फोन कयो, केस दाख़िल करायुनि पाणी चोरी जो। बाक़ी इंजीनियर छा जो आहीं साईं? ठीकु आहे, हींअर ई थो जट जे पुटनि खे काठ में विझरायां। हेलो, हा सूबेदार साहब, मां इंजीनियर अलण खान थो ॻाल्हायां पियो। हा सूबेदार साहब, असांजो हिकिड़ो ई यार आहे ऐं उहो बि रोए वेठो थो। न न हिनखे परचाइणो न आहे, हिन जो चोरी थियल पाणी वापसि कराइणो आहे। हा सूबेदार साहब, ख़बर अथमि तव्हां ॾोकड़ खां सवाइ कमु कंदा ई न आहियो। पहिरें तव्हांखे रेस पैसा ॾींदो ऐं पोइ हिननि खे तव्हां जेल में विझिजो। चङो सूबेदार साहब,
माशाल्लाह, ख़ुदा हाफ़िज़। इंजीनियर साहब मोट पैसा ही कोन न, सूबेदार खां किथां ॾींदुसि? पैसा न थई त मैं खपाए सूबेदार जो पेट भरे, न त कम कीअं थींदी? अदा पानी तहां जो आ, तव्हां पानी हिम्मत करे वरतो आ। गुलन गुटकाई तहां जी हिम्मत ॾिसी चुको आ, तॾहिं त उनखे जुरत नथी थिए जो तव्हां खे कुझु चवे। हा यार वताया, तो वाह जो असांखे रस्तो ॾेखारियो। माण्हू तोखे दरवेश था चवनि, आहीं तो वॾो शाणो। अदा जेकॾहिं ॻोठनि ते बुरो वक़्तु अचे न त दरवेशनि खे पंहिंजी दरवेशी छॾे ॻोठ जो भरजरो थियणु खपे। रईस पुलिस जा डप ॾींदो हो ऐं सूबेदार वटि वियो बि हो, पर सूबेदार हिन जी हिक बि कोन ॿुधी। लॻे थो त सूबेदार खे बि तव्हांजे ॿधीअ जो अंदाज़ो थी वियो आ, पर हाणे इहा ॿधी तव्हांखे बरक़रार रखणी आ। इहो रेस गुलण गुटकाई आ न, तव्हांजी ॿधी टोड़ण जी कोशिश कंदो, हू तव्हांखे वेढ़ाईंदो, हुनजे हरबे में न अचिजो। ख़ुदा कंदो असांजी हीअ ॿधी सदाईं बरक़रार रहंदी। आमीन आमीन सुम्मा आमीन। ओरे बाबा अख पटे ओ बा ओरे लगे जो तेरे सब के प्यारो थी। कमदार लगे तो रेस सागे छोरो छिलो करे ई फाली दुनिया छडेवी। हाले तू ये कर, तू कफन दफन बंदोबस्त कर कि मां किराए ते कांठी वठी तो अचां। अरे रे वरी कुले कांधी किराए ते छो? ए हेडो सारो गोठ जो आ। रेस रे गोठ वाला चंगाई कयूं ने, उहा तो तोखे भी खबर है। जले गोठ वाले खे खबर पई ते रेस मरी वियो आ। अरे तू मिठाई विराईंदा, मिठाइयूं कुले कांधी कीअं थींदा? गाल ते यार सही तो चवी, पर थोरो तरसो जीअं न हवाए लगण सां नांग खे साह पवंदो आ, थी सके तीअं रेस खे भी साह पइजी वञे। हलू इन जो मतलब त रेस मोह न आहे, लेकिन मिर्गी थी आ। हा हा तू वञ वञ डॉक्टर की वठी आ, डॉक्टर के। इन लाइ डॉक्टर जी जरूरत न आहे तो पोइ वरी कंहिंजी जरूरत आ? अरे जट मिर्गी जे मरीज जे लाइ डॉक्टर जी न, पर जूते जी जरूरत होंदी आहे, जूते जी। जूते जी ॾिस जाए सिंगायास तो जूतो त कीअं नथो होश में अचे। माल किथे आया? रईस शहीद थियण खां पोइ बिस्त में आयो आहीं। छा चई मां शहीद थी वियो आहियां? हा त पोइ हूरूं किथे आहिनि? पुतार थोरो सब्र कयो, हूरूं बचन थियूं हूरूं। हे तो सूबेदार आयो आ, हूरूं किथे आहिनि? हूरूं किथे आहिनि? लगे तो त रेस चरियो थी वियो आ। हाँ सूबेदार साहब, चोट वॾी लॻी अथसि। जी जिनखे चयुम झिणकते का मिलम, चोट ॾाढी रसम पर कयम दरगुज़र। चोट ॾाढी रसम पर कयम दरगुज़र। अच्छा इन जो मक़सद मां ज़िंदा आहियां, हिकु बुखिया ॿियो तव्हांजा नाला ई ॾुखिया। हाँ हाँ असांखे बाञा बि लोलणो आहे। ए शर्म कयो, आए जो अधर भा कयो ऐं वञी मुंहिंजे लाइ मानी खणी अचो। रेस जल्दी कर, 50,000 ॾे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अचां। सूबेदार साहब हींअर सां पोइ ते आहियूं, फ़सुलु खणा पोइ खोड़ ॾोकड़, फ़िलहाल ओधर कर। अरे मां सूबेदार आहियां, गुलखान पठान आहियां जो मां ओधर कयां ओधर। तू कम शुरू कर, जवाबदारनि खे पकड़े मार कुट सोटा सटका हे हो हेॾा ऊंधो पकड़े। असुल मां थो चवां रिली जे तय खां विञाए छॾी न, तेसिताईं मां ॾोकड़नि जो बंदोबस्त करे थो वठां। थ्रेशर लॻे पियो थो फसल में। कम त ॾुखियो आहे, करणो पवंदो। नांग त न हूंदो, मिटी खाईंदासीं। सरकार पोइ इहो थी सुहिणो माण्हू, डेल जी चाल ऐं हरणी जी चाल। सरकार अहिड़ो माण्हू असुल तोखे सुहे। दारोगा जेकी ॻाल्हि कई न 100 सैकड़ो सही आहे।
साईं असां कने ग़लत ॻाल्हि कई कोन्हे का। त पोइ इन सोणनि जे सरदार खे कीअं मणियो? सरकार अहिड़ा माण्हू पैसनि जा बुखिया हूंदा अथई। पैसनि जो खड़को ॾेखार बस असुल इश्क ठह पिया लॻो पिया बाक़ी। त पोइ ईअं ई कबो दारोगा, अचो मूंसां। हा से हलो हलो हलो। अरे मुआ मुंहिंजो रस्तो छो रखियो अथई? आशिक हमेशा माशूकनि जो रस्तो रोकींदा आहिनि। मूं वटि कार आहे, हल त तोखे सैर सपाटो कराइजां। शेर केॾे बाहि बाक़ी सपाटो मां तोखे हाणे ई ॾेखारियां। हाँ